दुबई वटि 20 सालनि में एतिरो पैसो कीअं आयो? कीअं दुबई हिकु आलमी हब ऐं दुनिया जो टियों नंबर सियाहती शहर बणियो? दुबई कीअं एतिरो पावरफुल बणिजी वियो जॾहिं त कुझु अरसो पहिरियां हिते कुझु बि कोन हो। 20 साल पहिरियां हिते रुगो वारी उॾामी रही हुई। हिन वक़्तु बि हिते न पंहिंजो खाधो आहे, न पंहिंजो पाणी आहे ऐं न को मिनरल आहे, न वरी सोन आहे। आऊं आहियां अली सिंधी ऐं अव्हां खे अॼु संभारा न्यूज़ नेटवर्क जी सीरीज़ दुबई अमीर कीअं थियो में ॾेखारींदासीं दुबई जी मौजूदा सूरतहाल ऐं मुस्तक़बिल बाबति कयल तयारियुनि जी हक़ीक़त। शुरू कयूं था शेख मोहम्मद बिन राशिद अल मखतूम खां। ही दुबई जो हुकुमरान, वज़ीर आज़म, ऊनू ऐं डिघी सोच रखंदड़ अॻुवाण आहे। माण्हू सोचींदा हूंदा त दुबई वटि पैसो तेल जे करे आयो आहे। उन्हनि खे इहो ॿुधाइणु चाहियां थो त तेल जो रेवेन्यू दुबई में सिर्फ़ु 1% आहे। 99% रेवेन्यू ॿियनि ज़रियनि मां अचे थो। शुरूआति में तेल ते भाड़ींदड़ मईशत खे रुगो 20 वरनि में सियाहत वारो माॻ बणायो वियो ऐं हिन वक़्तु सॼी दुनिया जी मईशत जो माली हब बणियल आहे। दुबई जे हुकुमरान शेख मोहम्मद बिन राशिद अल मखतूम जी सोच आहे त का बि शइ सतही न हुजे। हू चाहे थो त दुबई में अहिड़ियूं शयूं हुजनि जेके दुनिया में कंहिं वटि बि न आहिनि, यानी हिननि वटि मौजूदु का बि शइ रुगो हिननि वटि ई हुजे ऐं नंबर 1 ते हुजणु घुरिजे। हीउ शॉपिंग मॉल ठाहिण ते आयो त दुनिया जो सभ खां वॾो दुबई मॉल ठाहे छॾियाई। टावर जो वारो आयो त दुनिया जी सभ खां वॾी इमारत बुर्ज ख़लीफ़ा तयारु करे वरिती। रुगो इहो न पर मैन मेड आइलैंड यानी इंसाननि तरफ़ां तयारु कयल ॿेट बि ठाहे छॾिया। अंडर वाटर बुर्ज ठही विया। समुंड अंदरि टेनिस रांदि खेॾण लाइ ग्राउंड ठाहे छॾियो। दुनिया जो सभ खां महांगो 7 स्टार होटल बि दुबई में आहे जंहिंखे बुर्जुल अरब चयो वञे थो। हिन में दाख़िल थियण खां अॻु बुकिंग कराइणी पवंदी आहे। आम माण्हू त हिन में घिड़ण बाबति सोचे बि नथो सघे। दुबई में अव्हां जी गाॾीअ ते मिटी बि न हुजणु घुरिजे। जे ईअं थियो त 200 दिरहम जो ॾंढ लॻी वेंदो ऐं अव्हां जे अकाउंट मां पैसा पाण मुरादो कटिजी वेंदा। जॾहिं त गाॾियूं धोइण लाइ बि स्पेशल स्टेशन्स आहिनि, उन्हनि तां ई गाॾियुनि खे धुआरे सघिजे थो। अव्हां पाण गाॾी नथा धोई सघो। दुबई जे रेगिस्तानी इलाइक़े में बि गुल पोखिजी विया आहिनि जंहिंखे दुबई मिरेकल गार्डन जो नालो ॾिनो वियो आहे। दुनिया जो सभ खां वॾी इमारत रखंदड़ 5 स्टार होटल JW मेरिट बि बणिजी वियो। दुनिया जी सभ खां वॾी सोन जी मार्केट गोल्ड सूक बि दुबई में आहे। हिकु भेरो दुबई जो बादशाह शेख मोहम्मद राशिद अल मखतूम डिज़नीलैंड पहुची वियो ऐं दुबई में डिज़नीलैंड ठाहिण जी फरमाइश करे छॾियईं, पर शर्त इहो रखियईं त अमेरिका जे डिज़नीलैंड खां वॾो हुजणु घुरिजे। डिज़नीलैंड वारनि इनकार करे छॾियो ऐं चयो त अमेरिका जे डिज़नीलैंड खां वॾो न ठहंदो। डिज़नीलैंड तरफ़ां 2 भेरा मना करण खां पोइ शेख दुबई लैंड ठाहिण जो फ़ैसिलो कयो, जेको डिज़नीलैंड खां 2.5 भेरा वॾो आहे, जंहिंमें रोज़ानो 2 लख माण्हू घुमण लाइ अची सघनि था। दुबई में स्मार्ट पुलिस स्टेशन्स बि ठाहियूं वयूं आहिनि जिते पुलिस जी ज़रूरत ई न आहे। उते वञी सिर्फ़ु हिकु मशीन खे हलाए ॾोहारी रिकॉर्ड चेक कयो ऐं कंहिं जे ख़िलाफ़ु का शिकायत हुजे त उहा पाण ई दाख़िल करे सघिजे थी। पुलिस वारनि जो अंग थोरो हुजण करे उन्हनि खे महांगियूं सुपर कारूं ॾिनियूं वयूं आहिनि। दुबई जी पुलिस दुनिया जी सभ खां अमीर पुलिस तौर बि सुञाती वञे थी। कच्ची मिटीअ में वॾियूं इमारतूं बीहारण जो प्रोग्राम दुनिया में कंहिं वटि बि न आहे। दुबई में हर हंधि वारी आहे। उन वारीअ में वॾियूं इमारतूं कीअं बीहारजनि इहो दुबई वारनि असांखे ॿुधायो। दुबई कनाल प्रोजेक्ट बि तयारु थी रहियो आहे जंहिं में ट्रांसपोर्टेशन जो तरीक़ो ई मटिजी वेंदो। फ्लोटिंग रेस्टोरेंट, मरीना बीचिस बि ठाहिया पिया वञनि। हाइपर लूप बि ठाहियो पियो वञे जंहिं में वैक्यूम ट्यूब तयारु कयो वेंदो। हिन में 10,000 मुसाफ़िरनि खे हिकु मुल्क यानी दुबई खां अबूधाबी पहुचायो वेंदो। 2025 ईस्वीअ ताईं 25% गाॾियूं बि बिना ड्राइवरनि जे हलंदियूं। गाॾियूं बि अहिड़ियूं तयारु कयूं पियूं वञनि जिन में 30 मुसाफ़िर सवार थी सघंदा। मोबाइल एप्लीकेशन ज़रिए उन गाॾीअ खे घुराए सघिबो। शेख मोहम्मद बिन राशिद अल मखतूम जो चवणु आहे त मामूली माण्हू पैसा इन लाइ गॾु कंदा आहिनि त जीअं का पार्टी या तक़रीब कोठाए सघिजे, पर गैर मामूली माण्हू पैसा इन लाइ गॾु कंदा आहिनि त जीअं का रियासत जोड़े वठिजे।